वल्वज़्न वल्फ़ज़्ल वल्अद्ल वन्नज़्म वल्अज़्म बिलजज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु वला जलद बलद वलद जसद रुसुम जुज़व उज़म नुज़वला वला जज़्ब वस्फ़ाई बका बबैत खस्मला वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरुल खल्क़ जदीरना आज़मुल खल्क़ व अनवरुल खल्क़ व अकमलुल खल्क़ व अशरफुल खल्क़ व अजमलुल खल्क़ व अहसनुल खल्क़ मिनल हुस्नि वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर अवसक़ अनवर अजमल अकमल ला सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना व उदवतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल ग़ालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनु अस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वजाऊ अबाहुम इशाअन यबकून क़ालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक़ु व तरकना यूसुफ़ इंद मताइना। देखे कुरान वणे सुभान अल्लाह। गर्मी में भी कुरान था बुधो दुआ तो क्या अल्लाह ताके कब्र ऐं महशर वारी गर्मी को महफूज रखो।
वतरकना यूसुफ इंद मताइना फअकलहु ज़िब वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िब क़ाल बल सव्वलत लकुम अन्फुसुकुम अमरा फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआनु अला मा तसिफून। वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन मन अहब्बल्लाहु अहब्ब हुसैनन व हुवा सिब्तुम मिनल अस्बात। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिक रसूल बा आवाज़ बुलंद मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते जागी करे ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस अञा बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अफजल के कुल जहां से घराना हुसैन का, सच्चा हुसैनी जो सुभान अल्लाह। मुखे मोहतरम जनाब बहु अब्दुल रज़ाक उजन साहब चयो त शाह साहब ता आखिर में अचो सैयद जी दुआ आखिर में थींदी। सुबह को वठी आलिमन जा दीदार क्या थव बस आखिरी बयाना 5 बजे खां पोइ इंशाअल्लाह दुआ थींदी। दुआ जा हथ खणंदासीं त अल्लाह तव्हांखे सॼे ॾींहं जे क़ुरान जी मज़दूरी ॾींदो। अफजल के कुल जहां से घराना हुसैन का, नबियों का ताजदार है नाना हुसैन का। एक पल की थी हुकूमत करबला में यजीद की, सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। निदा आती है अब भी करबला के जर्रा जर्रा से, हुसैन इब्ने अली जैसे नमाजी की जरूरत है। कटा कर गर्दने बतला गए करबला वाले कि कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदा करने वाले बहुत के सारे बंदे, पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था। अल्हम्दुलिल्लाह ये 24 सालानो अजीमुल शान जलसाए शुहदाए करबला कॉन्फ्रेंस अल्लाह वटि जेकरे ये महफिल कबूल पवे त असां जे लाइ भी शफाअत जो ज़रियो बणजी पवे। मुझा दोस्तो, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, सहाबा जो अहल बैत सां प्यार आ, अहल बैत जो सहाबा सां प्यार आ। जई जवान जी सुभाणे शहादत जो ॾींहुं आ, उन जो नालो भी मदीने वारे साईं पाण रखियो हजरत इमाम हुसैन साईं सचो रज़ी अल्लाह ताला। अञा जाया ही ना आहिनि। अम्मा बीबी फातिमा ज़हरा जे पेट मुबारक में हुया, बतन मुबारक में आ, त अम्मा उम्मे फजल आई
अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रात अजीब ख्वाब लदो आ। अम्मा साइण वो ख्वाब बुधाए थी, रोए भी थी छो त खतरनाक ख्वाब आ। मुझे साईं फरमायो उम्मे फजल बुधाए मां महबूब मुस्तफा ख्वाबन जा ताबीर भी जानी दो। अम्मा साइण चेती साईं मां रात निंड में दिसा पई त तवां जे नबूवत वारे पाक जिस्म मुबारक मो गोश्त जो टुकड़ो के शख्स कटे मुझी झोल में उछलायो आ। अरे वो अम्मा यो ख्वाब थी बुधाए करमाबाद वारो मदीने वारो साईं मुस्कुराए पे। अम्मा रोए पई महबूब मुस्कुराए पे। तरी चोंदो आ त ख्वाब हिकड़ा हुंदा वरी ताबीर उनन जा अजीब हुंदा। ता भी ख्वाब दिसो हर के न बुधाईंदा बरकत हली वेंदी आ। ख्वाब जो ताबीर के वडन बुजुर्गन आलिमन को वठंदा कयो जेके जाणन भी सही। मुझे साईं फरमायो उम्मे फजल रो न डाडो भलो ख्वाब लदो थी। साईं ए त खौफनाक ख्वाब आ। अल्लाह अवां जे नबूवत वारे जिस्म मुबारक जी हिफाजत करे। पाण फरमाना न उम्मे फजल न ख्वाब जो ताबीर इयो आ अन करीब मुजी लाडली न्याणी खातूने जन्नत अली साईं जी रानी इमाम हसन जी जीजल अम्मड़ बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेंजे बतन मुबारक में हमला अन करीब मुजी फातिमा जे पेट मो जेको बार जमंदो वो मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो हुंदो वो उम्मे फजल तुजी झोल में परवरिश कंदो। ख्वाब त ॾाढो भलो आ। अच्छा अम्मा खुश थी वई। साईं ये बशारत त ॾाढी भली आ जो मुजी झोल में अवां जो नवासो पे परवरिश करे। करमाबाद में ताल के नवा जे न ठेड़िए जे इलाके में जिले खैरपुर में तवा भी अस्पताल में तवा जी विलादत थी या घर में तवा जायो तवा असांजू दायूं अवां जे इलाके जूं हाँ साईं या अस्पताल में को बार जमे तो नदी दाई नर्स थी थे। अचो शुहदाए करबला कॉन्फ्रेंस में अचण वारो अजे न बरकत भरी महफिल में तवा के मां इमाम हुसैन जी दाई बुधाया तवा जो ईमान ताजो थी वेंदो। इमाम हुसैन जे जमण जे वक्त बीबी फातिमा ज़हरा जी दाई केड़ी थी जेका जे बार यो जाणायो। ये गालियों असांजा ज़ाकिरीन हज़रात बुधाइण ई नथा जे बुधाइण त जेड़ो ई टरी वञे त साहब अहल बैत जो पाण में केॾो प्यार आहे। हजरत अली साईं आयो मदीने वारे साईं दे मुजा महबूब करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजा सोना साईं मशवरो ॾियो मुजी घरवारी के सूर थियान। बीबी फातिमा जे घर में बार जमण वारो आ। साईं दाई केड़ी वठी चा मदीने मो केड़ी दाई वठी चा। ए सन 5 हिजरिया या 4 हिजरिया शाबान जी 5 तारीख इमाम हुसैन जे जमण जो टाइम आ। अल्लाह जे रसूल करीम फरमायो अली तुजो शा मशवरो आ। हजरत अली तो चवे साईं मुझी दिल थी चाहे त अबू बकर सिद्दीक साईं जी घरवारी बीबी अस्मा बिनते उमैस साईं उनके वठी अचा जेका बीबी फातिमा ज़हरा जी खिदमत करे न बार जे जमण में सोने हुसैन जी दाई बणजे। यो प्यारा कन दुश्मनी आ नथा ॻाल्हायो। तवां जे घर में बार जमण जो टाइम थे त तवां बबर ले तो या ठेड़ीअ मां दुश्मन जी घरवारी वठी ईंदो चवंदो न साईं मता बार के हिकिड़ो मटो ॾे जमण सां बार मरी न वञे या मुंहिंजी माईअ खे तकलीफ़ न ॾे। दुश्मन जी घरवारी छो अचे जेको सजण हुजे दाई भी उहा हुजे जेका सजण हुजे बार जी भी त माईअ जी भी उहा वठी अचां। त हजरत अली साईं इमाम हुसैन जी विलादत में दाई थो बणाए अबू बकर सिद्दीक जी घरवारी। सुभान अल्लाह डरी जेके ॻाल्हि वणे उहो सुभान अल्लाह। ये गालियों असांजे किताबन में भी लिखल हुनन जे किताबन में भी लिखल पर बुधाइन नथा जे बुधाइन त झेड़ो ही करी वञे। मुझे महबूब फरमायो अली अबू बकर सिद्दीक जी घरवारी बीबी अस्मा बिनते उमैस
मां रसूलुल्लाह के भी कबूला वठिया और खबर थी या बीबी अस्मा अग में केर हुई या बीबी अस्मा तारीख जा किताब खोल त हजरत अली साईं जे भा हजरत जाफर तैयार जे निकाह में हुई। हजरत जाफर तैयार हजरत अली साईं जो भाव छा थींदो आ ॻाल्हाईंदा हलो त ॻाल्हि खुले। अली साईं वाह इया माई बीबी अस्मा पहिरों अली साईं जे भाउ खे ॾिन लगी उन जे निकाह में हुई। पोइ हिकिड़ी जंग में हजरत अली साईं जो भाउ जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थी वियो त इया बीबी अस्मा बेवा बणजी वई। इद्दत जा ॾींहं पूरा पई करे 4 महीना 10 ॾींहं मुड़स जे मरी वञण खां पोइ शहादत खां पोइ जॾहिं अम्मा साण जा बीबी अस्मा जा ॾींहं पूरा थिया हजरत अली तो फरमाए मां पंहिंजी भाॼई जी शादी कराईंदुमि। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो असाबी जंहिं पंहिंजे कुलनि ते मदीने वारे साईं जे नबूअत जो पार खणी 5,500 फुट जो जबल पार करायो। हजरत अली तो चवे अमीरुल मोमिनीन अबू बकर सिद्दीक साईं तव्हां राज़ी थियो त मां भाॼे जो निकाह तव्हां सां कराया। कोई भी माण्हू पंहिंजी भाॼे दुश्मन खे चवंदो न हे बाक़ी हे त मुंहिंजो दुश्मन आहे हिन खे भाॼे कीअं निकाह में ॾींदुसि त पंहिंजी भाॼे माना जाफर तैयार जी घरवारी बेवा बणजी वई अबू बकर सिद्दीक खे सोनो अली रिश्ते में दे थो पंहिंजी भाॼे जो निकाह सोने अबा बकर सां कराए थो। इहा ई औरत वरी अबू बकर साईं जे निकाह में आई जाफर तैयार जी घरवारी अलीअ जी भाॼे वरी इहा ई मुंहिंजे इमाम हुसैन जी दाई थी। चइबो त माना साहब अल बि त पाण में ठहियल हा सेठ हा हिक ॿिए जा सजण हा दुश्मन न हा। ऐं तारीख़ जा किताब इहे बि ॻाल्हि लिखनि था इमाम हुसैन जी अम्मड़ अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बुरके मटाइण खां पोइ साईं जन दुनिया छॾे विया त कुल 6 महीना ज़िंदा रही। घणा महीना 6 महीना ज़िंदा रही। ऐं अम्मा फातिमा ज़हरा जो जी जॾहिं वफ़ात थी हजरत अली साईं सोच में पया ताणे पंहिंजी घरवारीअ जो सोने हुसैन जी अम्मड़ जो जनाज़े के गुस्ल जो टाइम आहे वरी बि मुंहिंजो सोनो अली न्यापो थो मोकिले काॾे अबू बकर सिद्दीक ॾे अमीरुल मोमिनीन मुंहिंजी दिलि थी चाहे तव्हां पंहिंजी घरवारी बीबी अस्मा खे चओ जेका असांजे घर जी दाई बि आहे इमाम हसन हुसैन जे ॼमण में मुंहिंजे घर जे फातिमा साईं जी दाई इहा बणी आहे चओसि त अचे असांजे घर मां अली जी राणी फातिमा जे जनाज़े खे तड़ कराए। दुश्मन जी घरवारी के को शख्स पंहिंजे घरवारी को तड़ न कराइंदो। अरे चरिया इमाम हुसैन जी अम्मड़ फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे जनाज़े के तड़ुई अबू बकर जी घरवारी। ऐं हजरत अली साईं तो फरमाए त बीबी अस्मा मांखे चो सोना अली इजाजत दे रानी तुंहिंजी अम्मड़ हुसैन जी पर दिल थी चे त इन बीबी साईं के कफन मां अबू बकर जी घरवारी ॾियां। कफन ॾिनो आहे सिद्दीक जी घरवारी बीबी फातिमा खे। हाणे जॾहिं जनाज़ो तैयार थी वियो इमाम हुसैन जी अम्मड़ साईं जो जनाज़ो उन खातून जो जनाज़ो जेका सियारे जी रात में तहज्जुद जी नमाज में 7 सिपारा कुरान जा रोज रब साईं खे 1 रकात में ॿुधाई जेका जनरु हलाईंदी हुई कुरान पढ़ंदी हुई जेका पंहिंजे बाबे मोहम्मद रसूलुल्लाह सां मिलण ईंदी हुई त बाबो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी भी इस्तक़बाल कंदा हा। पाण फरमाईंदी बाबा उथी छो था पियो ता लोलाक जा सरदार हो न्याणीअ जी एडी इज्जत था कयो। पाण फरमायो ओ हुसैन जी अम्मड़ मां तुंहिंजी इज्जत कीअं न कयां। माॾे जिब्रील आयो आहे मांखे चई या रसूल अल्लाह माशर जे मैदान में बीबी आमिना भी बीठी हूंदी जंहिंजो जिक्र जंहिंजे नाले ते कुरान में सॼी सूरत आहे उहा पाक बीबी मरियम भी बीठी हूंदी बीबी आसिया भी बीठी हूंदी सॼी नबियनि जूं अमड़ियूं बीठी हूंदियूं। अल्लाह चवंदो परे थियो जन्नत में पहिरों कदम हुसैन जी अम्मड़ अम्मा फातिमा जा लॻंदा पोइ बि का औरत जन्नत में वेंदी। नबियनि जूं अमड़ियूं भी पोइ जन्नत में वेंदियूं अवल जन्नत में इमाम हुसैन जी अम्मड़। मां सोनो नबी तुझे ला कीअं नबी इस्तक़बाल कयां हीअं कुलनि तो चादर
बीबी फातिमा के नबी से पंहिंजी चादर ते विहारींदा हा एॾो न्याणीअ जो अदब कंदा चो न सुभान अल्लाह। आने जनाजे जो टाइम बा हजरत अली साईं दो फरमाए उन जनाजे में अबू बकर भी मौजूद, सोनो उमर भी मौजूद, उस्मान साईं भी मौजूद, अली साईं भी मौजूद, नरड़ा मासूम शहजादा भी मौजूद। हजरत अली साईं के अबू बकर सिद्दीक साईं पान तो फरमाए अली बीबी फातिमा साईं जो जनाजो पढ़ाए। हजरत अली तो चे न साईं मां रसूलुल्लाह जी जुबान मो ये लफ्ज बुदान मा यंबगी लिकौमिन जै भी उम्मत में जै कौम में अबा बकर सिद्दीक मौजूद हो दे तबे के मुसल्ले ते बीहण जो हक ही ना है। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सिद्दीक अकबर, शान अली मुर्तजा, तुझो हुसैन मुझो हुसैन, वाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन। अब यो प्यार कन दुश्मनी है। कोई भी मानू पांजी घरवारी जो जनाज़ो दुश्मन चेबो त अली के पांजो यार अबू बकर प्यारो तेस तो मुझी घरवारी जो जनाज़ो भी तू पढ़ाए सुने हुसैन जी उमर छो तमा अली डिठो त 17 नमाजूं नबी साईं जे हुंदे जीअरे अबू बकर तू हुजूर साईं जे हुंदे मुसल्ले ते पढ़ायो। मदीने में मां तुझे कड नमाज पढ़दो आ त जनाज़ नमाज भी सोना अबू बकर तू पढ़ाए। आई इयो ई मुझो सोनो अली जरे बीबी फातिमा सा शादी पियो करे हजरत अली साईं जो निकाह पियो थे। अल्लाह जे रसूल करीम फरमायो अली तुझे निकाह जो वकील भी मां, अली तुझे निकाह में न्याणी भी तोखे मां मोहम्मद थो ॾियां। हज़ारे साहबा वेठान जेके तोखे वणन उहे ॿुधाए त मां तुझे निकाह जा शाहिद गवाह कया। यारो तू असा जी शादी थी एक वकील ब शाहिद। हजरत अली दो फरमाए या रसूल अल्लाह मुझी दिल थी चाहे त बीबी फातिमा जी न शादी में साईं मुझा जेके गवाह बणजल मां अली जे शादी जे निकाह जा गवाह उहे बयार वठी वञो जिन मूंखे सलाह ॾिनी त अली निकाह करे त बीबी फातिमा सां कजाए। अली वे केड़ा गवाह चे साईं को अबू बकर साईं ॿियो उमर साईं तोखे नथा वणन पर अली के वणन था। तरे मां चौंदो असा सिद्दीकी असा फारूकी असा ओस्मानी हथ मथे करे जो असा हैदरी असा जो अकीदो आ जेको मुर्शिद सोने अली के न मने उन जे मुंह में लख लानत हुजे। ए सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी को मोती वठी वन कमी गई। नंबर पहिरों जुमलो दिल जी पट्टी ते लिखी छॾिया। ही जुमला मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह भी चौंदो अरे अबू बकर सिद्दीक जो दुश्मन न थी जाए। जे अबू बकर जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह तोखो मदीने वारे साईं जो साओ रोज़ो खसे छॾींदे। मां अॻे साल हज ते वियो 40 लख हाजी असां सां गॾु हा के अहिड़ा बदबख्त भी असां सां गॾु हज में हुया जिन असां सां गॾु हज भी पढ़ियो मदीने में रहिया भी पर 10 ॾींहं असां मदीने में रहियासीं नबी जे रोज़े ते न विया। नबी जे रोज़े ते न विया। अरे तव्हांजो हज कहिड़ो थींदो साईं जे रोज़े ते नथा हलो ते इते ॿ यार सुता पिया आहिनि इहे असांखे नथा वणनि असां छो वञूं सलाह। मां चम खुदा तव्हांजो हज ई क़बूल न कंदो। अल्लाह अकबर कबीरा। हालांकि मदीने वारे साईं जे रोज़े में जेके यार सुता पिया आहिनि उहे जीअरे जन्नत में सुता पिया आहिनि। सुभान अल्लाह डरिया मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्ना। पाण फरमायो मुझो साओ रोज़ो ऐं मिंबर जो विचो हे रियाजुल जन्नत जो टुकड़ो जे इते नमाज पढ़ी ॼण जीअरे जन्नत में नमाज पढ़ी आई। जेको सुभान अल्लाह चवे अल्लाह करियो साओ रोज़ो ॾिसी अचे। ही पखो हले तो सैयद हबीबुल्लाह शाह के हवा लगे थी पर इन पखे जी हवा स्टेज ते मूसा गडी अच्छी दाढ़ी वारा बुजुर्ग वेठान। हेडो बाऊ असांजो दोस्त मोहरम अली मितलो सा वेठो आ इनन के भी हवा लगे थी। असांजो अकीदो आ नबी साईं जे रोज़े ते 24 कलाक 70,000 मलाइक सुबह जो अचन था सिजल थे तई सलाम था पढ़न वरी सिजल तो वरी 70,000 मलाइक ॿिया था अचन सुबह जी आज़ान तई सलाम था पढ़न। जेके हिकु दफ़ो अचन था वरी क़यामत ते उन्हनि खे वारो नथो मिले।
अड़े इन साए रोज़े ते बारन इमामन सलाम पढ़या, हसन हुसैन सलाम पढ़या, पखी भी कबूतर भी सलाम था पढ़न, फरिश्ता भी पढ़न था, जेके एक दफो पढ़न था वरी क़यामत ते उन्हनि के वारो नथो मिले। आसे मदीने जा जिन्न भी पढ़न था, इंसान भी पढ़न था। हे सैयद जे हथ में कुरान आ, रब तो फरमा 22 सिपारे में इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। इन साए रोज़े ते सजी कायनात दरूद सलाम पढ़े, पर मां कायनात जो रब भी पढ़ंदो आ। पो जीअं इन पखे जी हवा सैयद हबीबुल्लाह शाह सां गॾु ॿियनि खे लॻे थी त नबी जे साए रोज़े ते 24 कलाक अल्लाह जे रहमत जी आवाज़ जीअं महबूब मुस्तफ़ा खे लॻे थी त सोने जे भाकुर में अबू बकर उमर सुता पिया आहिनि, उन्हनि खे बि लॻे थी। नारे तकबीर, ताज व तख्त खत्म नबूवत, शान सहाबा, शान अहल बैत। मां साईं खे दुआ थो कयां, अल्लाह कंदो शहीद अल्लामा ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों नारा हणंदो तव्हांजे इलाइक़े वारी जमात खे जन्नत में वठी वेंदो। आमीन कर त सैयद जी दुआ लगे। सहाबा जो अहल बैत सां प्यारा, अहल बैत जो सहाबा सां प्यारा। अचु त इन प्यार जी बि झलक ॿुधायां। अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं खिलाफत ते वेठा, जागो था जे गर्मी घणी थी वई आहे त दुआ घुरा या 2 मिनट हलो। अबू बकर सिद्दीक़ साईं जॾहिं खिलाफत ते वेठा, हज़रत ख़ालिद बिन वलीद जंगियूं कयूं। फरमाइंदा यमन जे मुल्क जे परियों निकिरी वियो, गनीमत जो माल आयो, पैसा भी आया, हिकड़ी बादशाह जी चादर आई। अबू बकर सिद्दीक़ साईं दे गनीमत जे माल दे, सिद्दीक़ साईं मदीने में माल विरायो। बादशाह जी चादर खूबसूरत वॾी महांगी चादर, साहबा ॾिसनि था त सोणो अली ओ सोणो अबू बकर या चादर कंहिंखे तो तोहफ़े में ॾे। अबू बकर साईं हेॾे बि निहारियो, हेॾे बि निहारियो, पाण फरमायो सोणा अली जी साईं पंहिंजे शहज़ादे खे त वठी आ। केर थो चवे अबू बकर, कंहिंखे थो चवे अली साईं, त केर वठी आ? शहज़ादो, शहज़ादो वठी आ, माना इमाम हुसैन खे वठी। साहब वेठा आहिनि, जिन लड़ाई कई मुजाहिद वेठा आहिनि। इमाम हुसैन उन जंग में वयो भी कोन हो, शहज़ादो वेठो ईअं तके। अबू बकर सिद्दीक़ तो चे मदीने जी मस्जिद नबी में, सहाबियो हीअ चादर आई आहे गनीमत जे माल में, तव्हां सभु राज़ी आयो? मां अबू बकर जी दिल थी चाहे जन्नत जे शहज़ादे इमाम हुसैन खे तोहफ़े में ॾियां। इहो प्यार आहे। हालांकि उन वक्त 11 लाख मुरबा मील जो हाकिम अबू बकर सिद्दीक़ पुट भी अथस। अब्दुर्रहमान के नथो दे चादर, तमा बादशाह मां पंहिंजे पुट के ॾियां न। अबू बकर तो चे उन जवान के ॾींदुमि जेके नानो मोहम्मद कुलन ते खणी मदीने जी घिटिन में घुमाईंदो। वरी हज़रत उमर साईं जो ज़मानो आयो। हज़रत उमर साईं जे ज़माने में गनीमत जे माल में वरी शहज़ादियूं आयूं, बादशाह जूं न्याणियूं आयूं, खूबसूरत छोकरियूं, पैसा भी आया गनीमत जे माल जा। हज़रत उमर साईं भी माल विराए पयो। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु विराईंदड़ सहाबीअ खे जो ख़बरदार, हर साहबीअ खे 500 दिरहम ॾिजांइ, पर जॾहिं अलीअ जा शहज़ादा हसन हुसैन अचनि त उन्हनि खे 500 न ॾिजांइ, उन्हनि खे 1000 दिरहम ॾिजांइ। ये सोने उमर जो ज़मानो त पुट तो चवे बाबा 22 लाख मुरबा मील जो हाकिम वज़ीर आज़म अमीरुल मोमिनीन तू आ, मां तुझो पुट शहज़ादो आ। बाबा इंसाफ करना, मुखे देना 1000 दिरहम, मां बादशाह जो पुटा। हज़रत उमर साईं तो चवे अब्दुल्ला नाले पुट के पुट हिनन सां रीस न कंदो कर, तुझे हसन हुसैन जे नाने जहिड़ो तुझो नानो न थी। हसन हुसैन जी नानी अम्मा खदीजतुल कुबरा जहिड़ी तुझी नानी न थींदी। हसन हुसैन जी अम्मा फातिमा जहिड़ी तुझी अम्मा न थींदी।
पुट हे शहजादा मां उमर के डाढा प्यारा थी, मांगे डाढा प्यारा थी। असांजी शहजादी दुनिया जी आहे, जन्नत जा शहजादा थी। शहजादन जूं न्याणियूं शहजादन के निकाह में डिबियों। ओ सोना अली जी साईं पांजा शहजादा वठिया। हसन हुसैन आया, मुझो सोनो उमर तो फरमाए अली इन्हनि जो निकाह पढ़ा। एक उम्मे कज़मानू छोकरी बादशाह जी धी खूबसूरत इमाम हसन के दे निकाह में। भी उम्मे शेरबानू गनीमत के माल में आई आ, सोनी छोकरिया शादी में निकाह में सोने हुसैन के दे। हजरत अली निकाह भी तू पढ़ाए। हेरे तक जाए अली साईं के पांजो यार उमर केडो प्यारो आ। अली जा लफ्ज़ बुध ईमान ताज़ो थी वेंदई। चे तो अमीरुल मोमिनीन फारूक आजम मां मदीने में जुमे नमाज तुझे कढ पढ़दो आ। फजर ज़ोर असर मगरिब इशा 5 वक्त नमाज मदीने जी मस्जिद नबी में तुझे कढ पढ़दो आ। सोना मुझी दिल थी चाहे त तू मुझो अमीरुल मोमिनीन आ, त मुझे पुट हसन हुसैन जा निकाह भी तू पाण पढ़ा। नारे तकबीर, गली गली नगर नगर, उमर उमर उमर, चमन चमन गली गली, अली 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 अली। नारे तकबीर, शुहदा करबला जिंदाबाद। शुहदा करबला जो नारो लगो आखिर में कुछ करबला ते भी अचा तो चो सुभान अल्लाह। आवाज सोने उमर जे नाले में अखर घणा पता गालायो घणा 4 न ये 4 इन करे तो चवे छो त चैन जो नौकर तेरी इश्क में निकरियो 4। बाकी उमर जे नाले में अखर केड़ा केड़ा आइन मीम रा। उमर जे लफ्ज में ही वाह जो इशारो आ। उलमा किताबन में लिखंदा त उमर जो आइन तो चवे त उमर तू पाण न आयो आ। उमर जो आइन बियो मीम टियो रा। उमर जो आइन तो चवे त उमर तुजी चूंड मुर्शिद अली कया। उमर तुझो इंतखाब अली कयो आ। साईं अली कीअं चूंड कई किताब लिखंदा त हज़रत अली साईं जी हिकड़ी न्याणीअ जो नालो जेका बीबी फातिमा जे पेट मोजाई, जंहिंजो नालो उम्मे कलसूम आ, जेका इमाम हसन हुसैन जी सकी भेण आहे। सुभान अल्लाह। हसन हुसैन भेण आहे। हज़रत उमर साईं जने इहा हदीस ॿुधी नबी साईं जी ज़ुबान मो त क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह वटि कंहिंखे बि हसब नसब कम न ईंदो। अल्लाह वटि कंहिंखे कंहिंजो हसब नसब न छॾाईंदो इल्ला नसबी, मगर मदीने वारो साईं तो चए जेकॾहिं मुंहिंजे खानदान सां को रिश्तो हूंदो मन कुझु न कुझु शफ़ात मिली पवंदी। ॿियनि जा हसब नसब न छॾाईंदा। जॾहिं नबी साईं इहा हदीस बयान कई त सोणो उमर रोई वेठो। हजरत अली ने नापो के ओ मुझा सोना अली मां उमर के आखिरत जो डाडो भव तो ते। अल्लाह साईं वट मुझो हिसाब किताब थे मता मां उमर अल्लाह वट हिसाब किताब न दई सगा। सोना उमर सोना अली मुझी दिल थी चाहे त तो वट न्याणी वेठी आ उम्मे कलसूम। या निकाह में मां उमर साईं के दे त तुझे घर सां रिश्तो कया। या उम्मे कलसूम बीबी फातिमा जी न्याणी आ। बीबी फातिमा मिठे मोहम्मद जी न्याणी आ। पो मां तांजे रिश्तेदारी जे करे मन अल्लाह वट नबी साईं जी या न्याणी मां मुड़स थींदो मास। हुजूर साईं जी पोटरी थी डोटरी थींदी छो त न्याणी मुस्तफा जे न्याणी जी न्याणी आ। मन मुंहिंजी घरवारी थे या उम्मे कलसूम मां उमर के क़यामत दी अल्लाह वट सिफारिश करे जन्नत त वठी ॾींदी। जो खौफ हजरत उमर तो जे मुखे शादी जो कोई शौक न हो, माके गंज घर वारियों पर अली साईं सां शादी जो रिश्तो इन करे जोड़ियो मन अली जी न्याणी बीबी फातिमा जी न्याणी आ। क़यामत दी हुजूर साईं जी हदीस आ त मुंहिंजो रिश्तेदारी कुछ न कुछ सिफारिश कंदी मन अल्लाह वट सिफारिश करे। खुदा जो खौफ त सोने उमर के हजरत अली तो जे मां चूंड करे पांजी न्याणी उमर के ॾिनी आ। अरे केॾो पाण में प्यार तन अली त मुझे उमर जो सोरो थी। सुभान अल्लाह द अली उमर के तो ॻाल्हाए जेको अली साईं जो ॼाटो आ।
उन इमाम हुसैन साईं है जो रिश्तो त ॾिस इमाम हुसैन हसन अली साईं जा साला थी उमर साईं जा साला थी उमर साईं जा साला थी ऐं उमर जो मीम तो चवे उमर तू पाण न आयो आ तुझो इंतखाब मिठे मोहम्मद रसूलुल्लाह बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े कयो आ या अल्लाह बिनी मो हिकड़ो तडे या खत्ताब जो पुट उमर दे या हशाम जो पुट अमर दे रब फरमायो सोना दुआ तू घुरिया चूंड मां अर्श वारे रब पाण कया उमर जी दिल पाका मां रब सुबह दुआ घुरी थी उमर शाम जो मुरीद करे थो जाए अबू जहल जी दिल पलीता वो न थो जाए चूंड मां अल्लाह जिया तडे त हाजी इमदादुल्लाह चंदवा न जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गौस नबी तलकी न करे भला कलमो अबू जहल की भरे जेके पाण करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सबई ऐं बारी बेपरवाह भी तू उमर में अखर उमर जो आई न तो चवे त उमर जी चूंड अली साईं तडे त पंहिंजी न्याणी ॾिनई से निकाह में उमर जो मीम तो चवे त उमर जी चूंड मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखर कड़ो रा 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 रे उमर जी राह थी चवे त उमर तू पाण न आयो आ दीन इस्लाम में तुझी चूंड रब्बुल आलमीन कया राम मुराद रब्बुल आलमीन के चूंड कई हाने जेको मजलिस में सोने उमर के गारियूं थो दे वो उमर के गारियूं न थो दे वो अल्लाह के तो गारियूं तो नबी साईं छोरे जो तो माके उमर दे नबी साईं जो अल्लाह बस सरदार थी पर जेके तोखे वणन वो चूंडे अल्लाह तो फरमा उमर मां चूंडियो आ सजी दुनिया अल्लाह अकबर पंजे यार जी जुदाई ते रोवंदी आ पर उमर वो जवान आ जंहिंजी जुदाई ते मोहम्मद जो इस्लाम भी रोए पियो अचुताणे आखिरी गाल बुधाया करबला जे मंदिर जी पंज थी व्यान सवा पंज त्याथल मुझो आखिरी गालियूं तवज्जो करबला जे मैदान में जने सोने इमाम हुसैन जी शहादत थी त उन दी जुम्मो हो जुम्मे जो ॾींहुं पाण मैदान करबला में अचण को अग में घर वारन को मोकलाइन था बीबी ज़ैनब साण बीबी सकीना ऐं जेके भी खीमे में का शहीद जी अमर का शहीद जी भेड़ा का शहीद जी हाँ सही पुफी का शहीद जी मामी का चाची सबनी को मोकलाइन था इमाम आली मकाम सुबह जो 10 बजे करबला में पंहिंजे बच्चन के खुतबो दिनो इमाम ज़ैनुल आबिदीन के फरमाए तू बीमारा बीमार ते जिहाद माफा अल्लाह कुरान में चवा लईसा अलल आमा हरजुन वला अलल आरज हरजुन वला अलल मरीज हरज नाबीने ते जिहाद फर्ज कोने जंगन को माजूर हुजे जिहाद फर्ज नाए बीमार हुजे जिहाद फर्ज नाए अल्लाह से तो के इन करे बीमार कयो जे मुझे महबूब मुस्तफा जी न्याणी बीबी फातिमा जो खानदान इन सैयद इमाम ज़ैनुल आबिदीन जे जरिए मां अल्लाह क़यामत ताईं हलाया जे हिकड़ो भी सैयद न बचे अॼु के सैयद जो नालो ही न वजे यो इमाम ज़ैनुल आबिदीन जे खानदान में अल्लाह नबी से जो खानदान हलायो अम्मा फातिमा जे खानदान में पान चवंदा मां वञा थो शहादत जो मज़ो वठण मुझे जिस्म ते मुझे लाश ते हाय घोड़ा न कजो सीने के धक नण जो सब्र कजो छो ए सैयद हबीबुल्लाह शाह को मोती वठी वन कुरान जो मुतालो था कयूं त सब्र कूड़न कयो आ सचन आ सब्र सचन कयो आ मातम कूड़न कयो आ हाय घोड़ा जेका कई आ हमेशा कूड़न कई आ मां खुतबे में आयत पढ़ी वजाऊ अबाहुम इशाई यबकून जेके कुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह कुरान तो फरमाए यूसुफ अलैहिस्सलाम वटि हजरत याकूब अलैहिस्सलाम वटि यूसुफ जा भाइर आया उहे भाइर जिन पंहिंजे भाव के खूह में उछले आया पो हजरत यूसुफ जी कमीस लाए कूड़ी रत हणी वरी पंहिंजे कुराड़े पीउ ॾे खणी आया कूड़ी रत हालांकि यूसुफ के काथे उछलाया खूह में उछलाया
जी कमीस लाए कूड़ी रत हणी आया ऐ पो कुरान तो फरमाए वजाऊ अबाहुम इशाई यबकून रात जो सोमानी जो आया हाय घोड़ा सीने के धक हणदा आया पिटको कंदा आया जिन कूड़ हयो जिन जुल्म कयो मालूम तो त मातम जालिम कंदो आ साबिरीन बानो मातम न कंदो आ उनन मातम कूड़न शुरू कयो आ सचो मातम न कंदो आ सचो मानू साबिरीन होंदो आ सब्र नबियन दी आदत आ हे जो रोईंदा आया त कालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिकु व तरकना यूसुफ इंद मताइना ओ अब्बा जुल्म थियो छा थियो जे पंहिंजे भाउ यूसुफ के सामान ते पहरेदार करे विहारियो से असां झंग में लई प्यासे फअकल हुज़िब आयो जो बगड़ असां जे भाउ यूसुफ के फाड़े चक्कू हणी मारे शहीद करे छने पर बाबा वमा अंत बिमुमिन लना असां आयूं मोमिन पर तू असां के न मनी दे हे भी चवंदा असां पक्का मोमिन पर मनी दो ता न मोमिन आयूं असां वमा अंत बिमुमिन लना वलौ कुन्ना सादिकीन असां सच ता ॻाल्हायूं हज़रत यूसुफ अलैहि सलाम जे पीउ याकूब जने उहा कमीस ॾिठी त हैरान थी वियो पुटन के चवे तो वाह जो यो बगड़ अलाए केड़ी यूनिवर्सिटी जो पढ़लो वडो होशियारो जो मुझे पुट के चक्कू हणी खादे भी सयूं पर कमीस के तको कपड़े के पाराण के त फाटल को हिस्सो ही ना यो बगड़ जो मुझे पुट के खाइयो पर कमीस को फाटल ही ना कमीस तो सही बीठी या त यो बगड़ो एडो होशियारो जो पेरो मुझे पुट जी कमीस लाथे पो वरी मुझे पुट के कत्ल के खादे पो वरी वा रत खणी बगड़ मुझे पुट जी कमीस के हया इते पुट कंदो हेठ करे वीर समझी विया त गाल त सजी ज़ाहिर थी थे हाय घोड़ा भी क्यों था पिटको भी क्यों था कम भी सजो गलत क्यों था हजरत यूसुफ अलैहि सलाम जे बाबे छा चयो फरमाए फअकलहु ज़िब वमा अंत बिमुमिन लना वलौ कुन्ना सादिकीन कुरान भी चे तो वजाऊ अला कमीसिही बिदमिन कज़िबिन या सच्ची रत नहीं कूड़ी रत कुरान सच्चो हाथ मथे करे केड़ी रत हुई कूड़ी रत हुई मोमिनो अल्लाह जी राह में सच्ची रत कढाईंदो आहे असां जा परवाना कूड़ी रत कढाईंदा हां सही ए कूड़ी रत हणी आया वजाऊ वाला कमीसी बिदमिन कज़िब अल्लाह जो नबी तो जे काल बल सवलत लकुम अनफुसकुम अमरा समझी वियो ता जे नफ्स कमीने ता के इहो समझावा बस मां सजी गाल समझा दो हाणे मां नबी जो कम छाए फसब्रुन जमील जमील हाथ मथे करे जो असां भी अल्लाह जी रज़ा ते सब्र कंदासे सब्र नबियन दी आदत आ इमाम आली मकाम मैदान करबला में आयो आखिरी गाला तवज्जो 5:15 थी विया मनो कलाक थियो मुझे बयान के इमाम आली मकाम आखिर में छा चयो ओ जुमे जो ॾींहुं आ जुमे जो ॾींहुं चाचो को सफ़ा आशिका चे तो 6 बजे ताईं हलो असां गर्मी में वठी दिया हिन के केड़ी खबर त वाइज कोन को सोलो नाए अल्लाह अकबर हजरत यूसुफ अलैहि सलाम जी गाल पूरी थी हाणे इमाम हुसैन जो मंजर थो बुधाया ॾही मुहर्रम जुमे जो ॾींहुं इमाम आली मकाम चयो ओ ज़ालिमो मदीने जा मुसलमान जुमे नमाज की तैयारी कंदा होंदा अज मां हुसैन जिंदगी में करे जुमो न वञायो आ अज मां के जुमे नमाज पढ़ाया के खुतबो दिया अज मुझी जमात ता कत्ल करे शहीद करे छड़ी अज मां अकेलो आया अकेलो जुमो न थींदो आ पर जे अञा भी ता के मोहलत दिया तो इस्तगफार कयो माफी वठो तौबा कयो यजीदी ये हथ ते बैयत छड़े करे अज मुझे हथ ते बैयत क्यों तमा करबला में ताके जुम्मो पढ़ाया कसम थी अल्लाह जो पांजे दिल ते हथ रखो तू पांजे पीउ जे कातिल के पुट जे कातिल के चंदे त हलिया जुमे नमाज गंजी पढ़ो तू चंदे बस तू गोली कणा केडो तो मुझो इमाम हुसैन साबरी ना शहीदन जा जनाजा प्यान पो भी चे तो खैर नमाज नाने मोहम्मद जी अचो त गंजी पढ़ो
पर हुननि ज़ालिमनि को अल्लाह नमाज खसे छॾी ते असां न पढ़दासीं ते तू भी कीअं नमाज पढ़दे पानी कोन ई वुज़ू कीअं कंदे ते पानी न मिले त न मिले क़ुरान में मुंहिंजे नाने नबीअ खे अल्लाह चयो आहे फलम तजिदू मान फतयम्ममू सईदा मिट्टी पाक आहे मां करबला जी मिट्टी सां तयम करे भी नमाज पढ़ असां आयूं हेदरी पर चांहि जे कोप ते नमाज वई यारनि जी महफ़िल में नमाज वई शादियुनि में प्रोग्रामनि में सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठो आहे नमाज वई ख़ुदा जो कसम आहे सचो हुसैनी उहो आहे जेको नमाज न विञाईंदो आहे करबला में इमाम हुसैन हिकिड़ी नमाज भी न विञाई आसमान दे तके बदुआ तो करे या अल्लाह जिन मुखों जमात खसे छड़ी अज मां अकेलो नमाज तो पढ़ा या अल्लाह इन्हनि बदबख्तन के कदी जमात नसीब न कराई जाए वरी बी बदवा केड़ी कई इमाम हुसैन मुझा अल्लाह मां मदीने में होंदो आं त ॾींहं रात में हिकिड़ो ख़त्म कुरान जो कढंदो इमाम हुसैन उहा शख्सियत जो ॾींहं रात में रोज ख़त्म कर दो कुरान जो असां त रमज़ान में पढ़दा हूं वरी दोरी न कंदा हूं असां हाफ़िज़न जो हाल इहो आहे पर इमाम हुसैन रोज ख़त्म कर दो कीअं न ख़त्म कंदे इमाम हुसैन जी तरबियत बि त उन बाबे मुर्शिद अलीअ कई जेको 7 कलाकनि में मज़दूरीअ ते वेंदो हो सॼो क़ुरान पढ़ी वेंदो इमाम हुसैन तो चए मुंहिंजा अल्लाह मां 2 मुहर्रम ते करबला में पहुतो आं त मांखे इन्हनि ज़ालिमनि जी लड़ाई जे करे ख़त्म क़ुरान जो न कढी सघियो आं जिन माखो क़ुरान जो ख़त्म खसियो रब हिननि खे कॾहिं क़ुरान सीने में नसीब न कराई हिननि खे क़ुरान जो ख़त्म नसीब न कराई जाए अॼु ॾिसो करमाबाद वारो अल्हम्दुलिल्लाह कंहिंजे सीने में क़ुरान आहे कहिड़ी जमात खे रमज़ान में मस्जिद में क़ुरान नसीब आहे इमाम हुसैन जी दुआ के लगी बदुआ के लगी ता पाण सोचे इम्तिहान वठो अल्हम्दुलिल्लाह असां जी जमियत उलमा इस्लाम जे मदरसन देवबंदिन जे मदरसन मो असां के मुखे पाण के खानपुर में शिकारपुर जे बरसा 2 मदरसान असां जे मदरसन जी ता रिपोर्ट वठो विफाकुल मदारिस जे तरफों लिखल आ त देवबंदिन जे मदरसे मो हर साल लख को मथे कुरान जा हाफिज था नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान उलमाए हक उलमाए देवबंद रुगो हाफिजन इमाम हुसैन जी अम्मा फातिमा हाफिजानी ही ता विफाकुल मदारिस जी रिपोर्ट ॾिसो अॼु भी मां रिसाले में मौजूद आहे मुल्क पाकिस्तान में हर साल 70,000 न्याणियूं भी कुरान जूं हाफिजानियूं देवबंदिन जे मदरसे में असां सैयदन पटको ही न करे पातो असां जो मुर्शिद अली पिटके वारो न हो चो पटके वारो असां दाढ़ी न करे रखी आहे अछे बुजुर्ग दाढ़ी न करे रखी आहे करबला जे मैदान में जेको जवान शहीद थियो इमाम हुसैन साईं उन जे चेहरे में पंहिंजे नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताईं चमके ए पटको ए दाढ़ी ए सैयद जे सीने में कुरान खुदा जो कसम इहो ही त असां के दाजे में मिलियो करबला जे वाक़े में सबब इहो अथव त सैयदन सजदो न छॾियो बीबिन पर्दो न छॾियो सही थो चवां ग़लति थो चवां तव्हां बि चओ सजदो बि न छॾींदासीं पर्दो बि न छॾींदासीं हाणे भाऊ मोहर में ॿुधायो त साईं कल्ह वॾियूं बेपर्दा औरतूं वयूं मां चयो तॾहिं त इन्हनि खे सोणो उमिरि वणे ई नथो छो त पर्दो मिलियो ई फारूक आज़म उमिरि जे सदके पर्दो मिलियो उमिरि जे सदके तॾहिं त बाज़ारी औरत सोणे उमिरि खे गाली घट वध गालाईंदी आहे पक्की मोमिनाणी हयादार जेका घर में पर्दे सां वेठी आहे उहा मुंहिंजे उमर फारूक सां प्यार कंदी आहे ऐं टी ॻाल्हि हज़रत इमाम हुसैन टी भी बदुआ कई कहिड़ी या अल्लाह जिन माखो पंहिंजो नानो मोहम्मद जो रोज़ो जुदा कयो माखे मदीनो खसे खत लिखी हिते कूफे में घुरायो अल्लाह इन्हनि कातिलनि खे इन्हनि जी औलाद खे मुंहिंजे नाने मोहम्मद जो रोज़ो नसीब न कराई हाणे ॾिसी छॾो त इहे टई बदुआ कंहिंखे लॻल आहिनि तव्हांखे मुबारक थो ॾियां सचा हुसैनियो रोज़ो बि तव्हांखे नसीब क़ुरान बि तव्हांखे नसीब हुसैन वारी नमाज़ बि तव्हांखे नसीब अल्लाह ताला मुंहिंजो वेहण क़बूल फरमाए अल्लाह तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह साईं हिन जलसे खे पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए मुंहिंजा रब साईं शाम जा 5:15 थी विया आहिनि 5:30 थियण वारा आहिनि मुंहिंजा अल्लाह सॼो ॾींहुं हीअ कॉन्फ्रेंस हली आहे जेके मोती सम्झाया अल्लाह मुस्लमान
मुसलमानन के समझ नसीब फरमाए इन ॾींहंनि जे खराफात को असा के बचाए भाऊ अब्दुल रज़ाक उजन साहब असा इन जलसे में जिन भी ताउन कयो अल्लाह उन्हनि जे ताउन के कबूल ऐं मंजूर फरमाए या अल्लाह असा के क़यामत जे ॾींहुं असा के पंहिंजे नाने इमाम हुसैन जे हथन सां जन्नत जा जाम नसीब फरमाए इमाम हुसैन जे नाने हुजूर साईं जे हथन सां हौज़े कौसर जो पानी नसीब करा मुझा अल्लाह इन गोठ के आबाद फरमाए मस्जिद के आबाद फरमाए गर्मी में वेही कुरान बुधो थऊं इमामन अहल बेतन और सहाबा जो शान बुधो थऊं अल्लाह इन्हनि के कब्र वारी गर्मी को बचाए महशर वारी गर्मी को बचाए अल्लाह असा के हलाल एतरो दे जो असा हराम जे वेझो न वञूं मुझा अल्लाह जिन जी औलाद मदरसन में पढ़े थी अल्लाह उन्हनि के हाफिज आलिम बनाए मुझा रब साईं अमड़ियूं न्याणियूं जेके घर में कुरान बुधन पियो जिन आलिमन जी खिदमत कई अल्लाह उन्हनि बे औलादन के भी नरीना साले औलाद दे जिन जे घर में न्याणियूं वेठल उन्हनि जा रिश्ता आसान फरमाए जिन नौजवानन जूं शादियूं न आहिनि थियल उन्हनि जूं शादियूं भी आसान फरमाए मुझा अल्लाह घुरण नथो अचे अण घुरियो नसीब फरमाए माखो वधीक परहेज़गार वेठा थी अच्छे डाड़न वारा वेठा थी ए मदरसन जा तालिब नबी सन जा मेहमान वेठा थी अल्लाह इन्हनि जे सदके असा सभिनी के माफ फरमा मुझा अल्लाह कब्र जो अज़ाब बरहका मुझा अल्लाह ये असा जी कचड़ी खल जहन्नम जी सही कब्र नांगन जो घर कब्र जीतन जो घर कब्र ऊंधाई जो घर हजरत उस्मान के जियरे 8 दफा जन्नत जी खुशखबरी दिनई वो भी हयादार साहबी मदीने जे कब्रिस्तान में रोए थे हजरत उस्मान को पुछंदा छो थो रोई के खबर ना है त कब्र अलाए जन्नत जो बाग थींदी अलाए जहन्नम जो खड्डो थींदी मुझा मौला हिते त पखे को सवा सुमी न था सकूं एसी को सवा रही न था सकूं कब्र में के ऊंधे ऊंधी न बिजली या अल्लाह जीतन जो घर नांगन जो घर अल्लाह असा जी कब्र रोशन कजे असा की कब्र रोशन कजे असा के माशर में उथारे भी असा जा चेहरा बब मुंह न कजे असा के पांजे इमाम हुसैन जे नाने मोहम्मद जे शफात वाले झंडे जे हेठो जगह या अल्लाह मौत ॾाढो ॾुखियो आहे सकरात ॾाढी ॾुखी आहे हाणे त हार्ट अटैक आम थी वई आहे ईअं त माण्हू मरण ख़बर ई नथी पवे मुंहिंजा मौला असांखे ओचिते मौत खां बचाए या अल्लाह ओचिते मौत खां बचाए जेकॾहिं पाण ॾे घुराए त ॿिए जो मोहताज न कजांइ या अल्लाह अहिड़ी बि उमिरि न ॾिजांइ जो औलाद बि ज़लील थी वञे असा के एड़ी भी हयाती न ॾिजांइ जो ॿियनि जो मोहताज बणाए पर जॾहिं भी पाण ॾे घुराए त को कलमे ईमान सां घुराए असा के कलमे ईमान सां घुराए ओ मुंहिंजा रब करीम असा जी सजी जिंदगी असा जो अखियूं गुनाहन में असा जा कन गुनाहन में असा जे जिस्म जे उज़वन गुनाहन जो लज़्ज़तूं वतियूं ओ भी पर्दे पनाह में तू असा के रखियो आ मानुन जी आडो बुजुर्ग बनायो थी असा जी असली हालत जी तोखे खबर हा ओ मुजा मौला असा के मानु जमात जे आडो जलील न कजाए माशर में भी असा के साहब जे आडो जलील न कजाए मुजा अल्लाह सबनी भुललन के भी हिदायत नसीब फरमा सबनी के साहब अहल बैत जो गुलाम बना आखिरी वक्त हो जे तो ईमान कामिल सा एहसान कामिल सा इस्लाम कामिल सा असन खातिम कलमे ईमान सा नसीब फरमा अल्लाहुम्मा आति नफ्सी तक़वाहा व ज़क्किहा व अंत खैरु मन ज़क्काहा अंत वलियुहा व अंत मौलाहा अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हशर व क़िना अज़ाब सकरात व क़िना अज़ाब यौमिल मीज़ान इन जलसे में जिन इंतजामिया ताउन कयो बहु फरमान अली तमाम सोनो इको साउंड हलाई अल्लाह इन सबनी जे रोज़ी में बरकत फरमाए अल्लाह सबनी जी रोज़ी में बरकत फरमाए व सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही अजमाईन।